ऐवान ज़राअत सिंध पारां टमाटा ऐं 80,000 मैट्रिक टन खंड ॿाहिरां घुराइण ते ॻणिती जो इज़हार। शुगर इंडस्ट्री खे डीरेगुलेट करे हुकूमत खंड मामले मां ॿाहिरि निकिरी वञे। ऐवान ज़राअत कार्गो सदर ऐवान ज़राअत सिंध में कमल ऐं टमाटे जो लागू कई वञे। संदसि चवणु आहे त कणिक जो अघु मुनासिब न मिलण सबबि आबादगार कणिक जी पोखी खां लवाए रहिया आहिनि। कणिक जो अघु 4,000 रुपया मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी कयो वञे। कमनि जो अघु 600 रुपया फ़ी मण मुक़ररु करे 10 नवंबर ताईं शुगर मिल्स चालू कयूं वञनि। अफ़गान तालिबान जे दोखे खे वधीक बर्दाश्त न कंदासीं। अफ़गान तालिबान पंहिंजे अंजाम जो हिसाब ज़रूरु रखनि। पाकिस्तान खे आज़माइण इन लाइ महांगो साबित थींदो। कंहिं बि आगराई जो भरपूर जवाब ॾिनो वेंदो। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ जो सोशल मीडिया ते पैगाम चवे थो बिरादर मुल्कनि जी दरख़्वास्त ते पाकिस्तान अमन लाइ ॻाल्हियूं शुरू कयूं, पर अफ़गान इख़्तियारनि जा ज़हर ओगाछींदड़ बयान तालिबान जी बदनीयती वारी सोच खे ज़ाहिर कनि था। जेकॾहिं उहे जंग करणु चाहिनि था त दुनिया सभु ॾिसंदी। बदकिस्मती सां तालिबान हुकूमत अफ़गानिस्तान खे ॿीहर तबाही ॾांहुं धिके रही आहे। असां वटि तालिबान खे वापसि गारुनि में धिकण जी सलाहियत आहे। पाकिस्तान खे पंहिंजी पूरी ताक़त इस्तेमालु करण जी ज़रूरत नाहे। जेकॾहिं चाहियूं त तोरा बोरा जी शिकस्त जा मंज़र वरजाईंदासीं। पाकिस्तानी अफ़गान तालिबान विच में इस्तंबुल में ॻाल्हियूं नाकाम थी वयूं। पाकिस्तान जो अफ़गान दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रखण जो ऐलान। ॻाल्हियुनि में अमल जो को हल न निकिरी सघियो। तालिबान सबूतनि बावजूद सरहद पार दहशतगर्दी रोकण जी का ज़मानत न ॾिनी। इतलात वारे वज़ीर अतातार जो सोशल मीडिया ते पैगाम चवे थो पाकिस्तान दहशतगर्दनि ऐं संदनि हामियुनि खे ख़तमु करण लाइ कार्रवाइयूं जारी रखंदो। अॼु खां माण्हू सेनेटर ताज हैदर पुल इस्तेमालु करे सघनि था। सिंध हुकूमत पंहिंजा समूरा वाइदा पूरा करे रही आहे। शहरनि खे हर मुमकिन सहूलियत फ़राहम कई वेंदी। पहिरियां 10 ॾींहंनि ताईं ताज हैदर पुल खे वन वे तौरु हलायो वेंदो। जाम सादिक पुल खे डाहे नई पुल जी अदावत कई वेंदी। येलो लाइन मंसूबो अवाम लाइ तारीख़ी रिलीफ जो कारण बणिजंदो। शहर में बसुनि जा वधीक नवां रूट्स शुरू करे रहिया आहियूं। शाहराह भुट्टो जो तामीराती कम तेज़ी सां जारी आहे। सीनियर वज़ीर शर्जीला मेमण जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं शाहराह भुट्टो जो आख़िरी मरहलो दिसंबर में मुकमल थी वेंदो। दिसंबर खां पोइ शहर जी ट्रैफ़िक निज़ाम में निमाया बहितरी नज़र ईंदी। बरसात सबबि मुतासिर थियल रोडनि जी मरम्मत जो कमु जारी आहे। मेयर कराची ऐं मकानी खातनि वारो वज़ीर पंहिंजी ज़िम्मेवारी भरपूर तरीक़े सां निभाए रहिया आहिनि। हीउ शहर असांजी पहिरीं तरजीह आहे। समूरे मुल्क मां माण्हू इलाज लाइ कराची अचनि था। औरतुनि लाइ पिंक स्कूटीज़ मुफ़्त फ़राहम कयूं पियूं वञनि। औरतुनि खे स्कूटीज़ हलाइण जी तरबियत बि ॾिनी पई वञे। शहरी ट्रैफ़िक क़ानून जी पाबंदी कनि। क्वींस पार्क आवाम जी सहूलियत लाइ बहाल कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जे विजन मूजिबि कराची लाइ तरक़ियाती स्कीमूं जारी आहिनि। पीपी चेयरमैन जो शहर जे इंफ्रास्ट्रक्चर लाइ ख़ासि हिदायतूं आहिनि। कराची में पीअण जे पाणी वारो मसइलो जल्द हल कयो वेंदो। बिलावल जी हिदायत ते पघारुनि ऐं पेंशन में इज़ाफ़ो कयो आहे। ॿियनि सूबनि जी भेट में सिंध में मुलाज़िमनि जूं पघारूं बहितर आहिनि। ई चालान वारे निज़ाम बाबति अवाम में सुजाॻी आणींदासीं। आगाही न हुजण सबबि ई वॾे वज़ीर पहिरियों चालान मुआफ़ करण जी ॻाल्हि कई। कराची जे इलाइक़े सुल्तानाबाद में क्वींस पार्क जी इफ़्तिताही तक़रीब खे मकानी खाते जे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो ख़िताब। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी जी रिथ ते पीपी ऐं नून लीग विच में डेडलॉक ख़त्म। ज़रियनि जो चवणु आहे त नून लीग वक़्त खां अॻु चूंडुनि जी शर्त ते वज़ीर आज़म अनवारुल हक़ ख़िलाफ़ बेइतमादी में हिमायत जो यकीन ॾियारियो आहे। बेइतमादी रिथ जमा थियण खां पोइ नून लीग जा वज़ीर इस्तीफ़ाऊं ॾींदा। नून लीग वोट ॾियण खां पोइ ऑपोज़िशन जी बेंचिस ते वेहंदी।
रोहिड़ी में जागीरानी बिरादरी की ॿिनि धिरियनि में हलंदड़ पुराणे तकरार त झेड़ो ॿ ॼणा मारिजी विया। फायरिंग में एजाज़ अमान बख्श जागीरानी मारिजी विया। धुरियूं मोर्चा बंद इलाइक़े में ॾहकाव पकड़े था बावजूद पुलिस बाक़ी वारे हंध न पहुती। वारसनि ॿिन्ही ॼणनि जा मर्द अस्पताल मुंतकिल कया। धुरियुनि में चौपाए माल जी चोरी तां शुरू थियल तकरार हिन वक़्त ताईं 14 हयातियूं गिड़काए चुको आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप एक भेरो ॿीहर पाक भारत जंग जो ज़िक्र करे रहियो आहे। डोनाल्ड ट्रंप जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी साराह। 8 महीननि दौरान 8 जंगू रोकरायूं। जंगू रोकराइण सॼी दुनिया लाइ फ़ाइदेमंद आहे। एटमी जंग दौरान सूरतहाल हर तरफ़ पखड़ंदी आहे। टैरिफ ऐं वापार ज़रिए जंगू रोकरायूं। ॿिन्ही मुल्कनि चयो त असांखे जंग विढ़ण ॾे पाक भारत जंग दौरान 7 जहाज़ किराया विया। पाकिस्तान जो वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल अज़ीम माण्हू आहिनि। अमेरिका लाइ जेको कुझु करे रहियो आहियां उन ते फ़ख्रु आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो ॾखण कोरिया में कारोबारी माण्हुनि खे ख़िताब चयईं अमेरिका कारोबार लाइ सॼी दुनिया लाइ अज़ीम मुल्क आहे। अमेरिका तरक्की जी राह ते गामज़न आहे। वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो जाम शोरो फेज़ मोहम्मद ॻोठ में गैस्ट्रो वबा सबब फ़ौतगियुनि जो नोटिस। वरे वज़ीर कमिश्नर हैदराबाद ऐं DC जाम शोरो खां रिपोर्ट तलब करे वरिती। सैयद मुराद अली शाह जी मुतासिर इलाइक़नि में सख़्त निगरानी जारी रखण जी हिदायत। वरे वज़ीर जी हिदायत ते सिहत खाते ऐं PPHI जूं टीमूं मुतासिर ॻोठ रवानियूं। ज़िले इंतज़ामिया जी रिपोर्ट मूजिबि ॻोठ फेज़ मोहम्मद में 105 मरीज़नि जो इलाज मुकमल कयो वियो। 85 मरीज़ शदीद गैस्ट्रो में मुब्तला आहिनि। 15 ॼणनि जी हालत ॻणती जोगी आहे। गैस्ट्रो वबा सबब 6 ॼणा फ़ौत थी चुका। मुराद अली शाह चवे थो अवाम जी सिहत पहिरीं तरजीह आहे। कंहिं मुतासिर माण्हू खे इलाज खां महरूम न रखियो वञे। मुतासिर ॻोठ में फौरी तौर तिबी कैंप्स क़ाइमु कया वञनि। सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर आज़रा फज़ल पेजूहो जी सदारत हेठि अस्पतालुनि जी एमरजेंसी सर्विसिस खे बहितर बणाइण बाबति इजलास। क़तर अस्पताल जी एमरजेंसी सर्विसिस खे आलमी मयारनि मूजिबि अपग्रेड करण ते ॻाल्हियूं कयूं। क़तर अस्पताल जे एमरजेंसी सर्विसिस मां 65 लख खां वधीक माण्हू फ़ाइदो हासिल कनि था। गुज़िरियल 9 महीननि में 3,34,000 खां वधीक मरीज़नि खे तिबी सहूलियतूं फ़राहम कयूं वयूं। एमरजेंसी ऐं ICU सर्विसिस खे अपग्रेड करण वक़्त जी ज़रूरत आहे। इजलास खे ब्रीफिंग सूबाई वज़ीर डॉक्टर आज़रा पेजूहो चवे थी। क़तर अस्पताल खे हिकु मॉडल अस्पताल बणायो वेंदो। तरबियत याफ़्ता डॉक्टरनि ऐं नर्सुनि जी दस्तियाबी खे हर वक़्तु यकीनी बणायो वेंदो। FCPS पास डॉक्टरनि खे भर्ती करे अस्पताल जी एमरजेंसी खे बहितर बणायो वेंदो। सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जो सिविल अस्पताल जो हंगामी दौरो। चीफ सेक्रेटरी सिंध अस्पताल में डेंगी मरीज़नि जे इलाज जो जाइज़ो वरितो। आसिफ हैदर शाह जो सिविल अस्पताल में मख़सूस डेंगी वार्ड में न हुजण ते नाराज़गी जो इज़हार। डेंगी मरीज़नि लाइ दवाऊं ऐं बेड जी फ़रहामी खे यकीनी बणाइण। सिविल अस्पताल में डेंगी वार्ड क़ाइमु करे तिबी सहूलियतूं वधीक बहितर बणाइण जी हिदायत। सीनियर वज़ीर शर्जील मेमण जी सदारत हेठि किफ़ायत शारी बाबति सिंध काबीना जी कमेटी जो इजलास। मुख़्तलिफ़ ख़ातनि पारां सरकारी गाॾियुनि जी अलॉटमेंट ऐं इस्तेमाल बाबति तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। शर्जील मेमण चवे थो काबीना किफ़ायत शारी जे उसूलनि खे पंहिंजी पॉलिसी जी बुनियादी हिस्सो बणायो आहे। सरकारी गाॾियुनि जी ख़रीदारी मरम्मत ऐं इस्तेमाल जे समूरनि मरहलनि में शफ़ाफ़ियत खे यकीनी बणायो वेंदो। जिन ख़ातनि खे गाॾियुनि जी ज़रूरत आहे उन्हनि खे सहूलियत ॾिनी वेंदी। वॾे वज़ीर जी हिदायत मूजिबि ख़ातनि खे ख़र्चनि में घटिताई ऐं माली ज़ाब्ते ते अमल दरामद यकीनी बणाइणो हूंदो। हर खाते जी मौजूदा गाॾियुनि जे अंग हालत ऐं ज़रूरत बाबति मुकमल रिपोर्ट पेश कई वञे। सरकारी गाॾियुनि जी ज़ाती इस्तेमाल ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। समूरनि गाॾियुनि जो डिजिटल रिकॉर्ड तयारु कयो वञे।
पीटीआई अखबार शिबली फराज की सिट सैनेट चूंड जो शेड्यूल मुअत्तल करण की इस्तदार रद्द। जस्टिस अमीन दीन खान की सरबराही में 5 रुकनी आईनी बेंच में शिबली फराज न्यायाली केस की ॿुधणी। सुप्रीम कोर्ट शिबली फराज की अपील ते पेशावर हाई कोर्ट जो फैसलो कलअदम करार ॾेई छॾियो। अदालत जो पेशावर हाई कोर्ट के शिबली फराज की ॿुधणी हेठि दरख्वास्त ते फैसलो करण जो हुक्म। सैनेट जी चूंडुनि में मुदाख़लत न कंदासीं। हाई कोर्ट ॿिन्ही धुरियुनि खे ॿुधी फैसलो करे। अदालत जा ॿुधणी दौरान रिमार्क। शराब और हथियार हथ अचण वारे केस में केपी जे अॻूणे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर के गिरफ़्तार करे पेश करण जो हुक्म। इस्लामाबाद डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट अॻूणे वॾे वज़ीर की गैर हाज़िरी सबब गिरफ़्तारी जो हुक्म ॾिनो। अदालत में अली अमीन गंडापुर खिलाफ़ शराब और हथियार हथ अचण बाबत केस की ॿुधणी। अली अमीन गंडापुर और संदसि वकील ज़हूरुल हसन अदालत में पेश न थिया। अदालत अली अमीन गंडापुर के गिरफ़्तार करण जो हुक्म ॾींदे ॿुधणी 11 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट में एयरपोर्ट वेझो चीनी काफ़िले ते ख़ुदकुश हमले में सहूलतकारी जो केस। अदालत गिरफ़्तार जवाबदार गुलनिसा की ज़मानत की दरख्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत जवाबदार गुलनिसा की ज़मानत वारी दरख्वास्त